नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो सुप्रीम कोर्ट के हुक्म ते कराची शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में हदखिलन खिलाफ ऑपरेशन जारी है। अलादीन पार्क पर गैर कानूनी शॉपिंग मॉल किराइण लाइ ऑपरेशन थियो है। पुलिस ऐं दुकानदारनि में चक्रियूं पिण थियूं आहिनि। ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते कराची शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में हदखिलन खिलाफ ऑपरेशन हलंदड़ आहे। अलादीन पार्क वटि कानूनी शॉपिंग मॉल किराइण लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस ऐं दुकानदारनि में चक्रियूं भी थियूं आहिनि। ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल भी कयो वियो आहे। पुलिस पारां लठबाज़ी कई वई आहे। मछरियल माण्हुनि पारां पथराव कयो वियो आहे। ॿ पुलिस एहलकार ज़ख़्मी भी थिया आहिनि। अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट के हुक्म ते कराची शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में हदखिलन खिलाफ ऑपरेशन हलंदड़ आहे। अलादीन पार्क वटि गैर कानूनी शॉपिंग मॉल किराइण लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। पुलिस ऐं दुकानदारनि में चक्रियूं थियूं आहिनि।